नवाब अली मोहम्मद वेझो ज़मीनी तकरार जो नवाब शाह में निबेरो मीर मंजूर कंवर जी सरपंच हेठि निबेरे दौरान हिफ़ाज़ती इंतज़ाम निहायत सख़्त मुतासिर धुरजामीन तहज़ीन शाह रोशन बुर्लो ऐं रियाज़ चांडियो आहिनि। ज़रदारी बिरादरी तरफ़ां इस्माइल दाहिरी सालम ज़रदारी ऐं मियां ख़ान रिंद अमीर तौर निबेरे में शरीक। रिथाबंदी वारे वफाकी वज़ीर असद उमर जी सिंध सरकार मथां छिती तनक़ीद। संदसि चवण आहे त सिंध में कणक कुआ खाई विया आहिनि। ज़रूरत खां वधीक कणक पैदा थियण बावजूद अटे जे अघनि में रिकॉर्ड इज़ाफ़ो कयो वियो आहे। वफ़ाक़ बिना फ़र्क़ जे सभिनी लाइ वैक्सीन जो इंतज़ाम कयो। कोरोना वायरस मामले ते सियासत न करणु घुरिजे। वफाकी सरकार तरफ़ां मुखालिफ़ धिर जे अॻवान शहबाज शरीफ़ ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जो ऐलान। फवाद चौधरी जो चवण आहे त शहबाज शरीफ़ चइनि हफ़्तनि अंदरि भाउ नवाज़ शरीफ़ जी ॾेह वापसी जी गारंटी ॾिनी। नवाज़ शरीफ़ जी वापसी बाबति अटॉर्नी जनरल खे हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। लाहौर हाई कोर्ट खे शहबाज शरीफ़ बाबति पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे। सिंध सरकार सिहत कार्ड ऐं एहसास राशन प्रोग्राम में हिसो वठण खां इनकार कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध सां दुश्मनी पियो करे। मिनी बजट जल्द मंज़ूर थी वेंदी। MQM समेत सभु इतिहादी साणनि गॾु आहिनि। PTI हुकूमत में मुफ्ता इस्माइल जी कंपनी रिकॉर्ड नफ़ो कमायो। महांगाई आहे पर हाणे सूरत हाल बहितर थियणु शुरू थी वई आहे। सिंध जा हुक्मरान भाण जे बहिरान ते अवाम जे ज़ख़्मनि ते लूण बुरके रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त माशरो करप्शन ऐं जिन्सी ॾोहनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाकिस्तान समेत इस्लामी मुल्क हिक ई क़िस्म जे मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बदकिस्मती सां बदउनवान क़यादत करप्शन खे क़बूलण जोॻो बणाए छॾींदी आहे। मुआशरे खे ज़्यादती जा वाक़िआ रोकण लाइ गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ओमिक्रोन जी पकड़ में तेज़ीअ सां इज़ाफ़ो। इस्लामाबाद में ओमिक्रोन जे 64 केसनि जी तस्दीक़। लाहौर में 49 केस ज़ाहिर। कराची जे इलाइक़े गुलशन इक़बाल 7 में 7 केस ज़ाहिर। 14 जनवरी खां माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। NCOC सरबराह असद उमर ओमिक्रोन जी तेज़ीअ सां पखेड़ बाबति ख़बरदार करे छॾियो। संदसि चवण आहे त मुल्क में कोरोना जी नई लहर जा आसार वाज़िह आहिनि। कराची में ओमिक्रोन जा केस तेज़ीअ सां वधनि पिया। कोरोना वायरस जी नई लहर खां बचण जो वाहिद हल मास्क पहिरणु आहे। पंजाब जी सिहत वारी वज़ीर यास्मीन राशिद चयो आहे त सिहत कार्ड ख़ानदान जे सरबराह खे सुञाणप कार्ड तहत ॾिनो वेंदो। माण्हू ख़ानगी अस्पतालुनि में सिहत कार्ड जी सहूलियत मां फ़ाइदो हासिल करे रहिया आहिनि। नादरा वटि डेटा न हूंदी त सहूलियत हासिल न थी सघंदी। पेंडोरा पेपर्स जी जांच आख़िरी मरहलनि में दाख़िल थी वई। 240 पाकिस्तानियुनि मां अक्सर शहरीन मनी लॉन्ड्रिंग जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। वज़ीर आज़म जी कमीशन जी फैक्ट फाइंडिंग इंक्वायरी जो पहिरियों मरहलो जनवरी जे आख़िर ताईं मुकमल थियण जो इम्कान। मुखालिफ़ जे अॻवान हलीम आदिल शेख भान सईदाबाद में लाश खणी वञण लाइ एम्बुलेंस न मिलण ते वीडियो रीट्वीट करे छॾी। संदसि चवण आहे त वॾे वज़ीर मुराद अली शाह जे ॻोठ में लाश खणी वञण लाइ एम्बुलेंस न ॾिनी वई। अस्पताल इंतिज़ामिया वारसनि खे लाश खणी वञण लाइ पेट्रोल जा पैसा तलब कंदी रही। अस्पताल में को बि डॉक्टर मौजूदु नाहे। कंपाउंडर मरीज़ जो मुआइनो करे रहियो आहे। मुबारकपुर मां अगवा थियल 2 शागिर्दनि बाबति निबेरो। उस्ताद मोहम्मद में थियल निबेरे में इल्ज़ाम हेठि आयल धुर ते 20 लख रुपया ॾंड। नंढे बाग़े वेझो खुर्थियल यूरिया भाण जूं 150 खां वधीक बोरियूं हथ। वाक़े जो केस दाख़िल। 5 ॼणा गिरफ़्तार। SSP बदीन वाक़े जो नोटिस वरितो। भाण हथ सां खणाईंदड़ अहलकार मोतिल। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बर्फ़बारी ऐं बरसात खां पोइ थधि में इज़ाफ़ो। KP गिलगित बल्तिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात ऐं बर्फ़बारी। स्कर्दू ऐं चलास में बि बर्फ़बारी खां पोइ माण्हू ख़ुशीअ मां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। हुंज़ा में डिघे सोकेड़े खां पोइ बर्फ़बारी सबबि थधि जी शिदत में इज़ाफ़ो।